अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज 19 मई 2022 दोस्तों मूं ज़िंदगी में पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो ज़ाती अंदाज़ो लगायो आहे त दोस्तों अंदाज़ो मूं उहो लगायो आहे। मूं हमेशह उन्हनि माण्हुनि खे कामयाबु ॾिठो जेके ॿियनि जा ख़ैरख़्वाह रहिया। मूं उन्हनि माण्हुनि खे कामयाबु ॾिठो जेके इंसानियत जूं ख़िदमतूं कयूं, जेके ॿियनि सां नाजाइज़ियूं न कयूं, ॿियनि खे तकलीफ़ूं ॾियणु गवारा न सम्झो। मूं उन्हनि माण्हुनि खे कामयाबु ॾिठो। मूं पंहिंजी ज़िंदगी में उहो ज़ाती तजुर्बो ख़ुदि लॻायो आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त कामयाबु कीअं थिजे। दोस्तों कामयाबु इन्हनि तरीक़नि सां बि थी सघे थो त ॿियनि जा ख़ैरख़्वाह थी करे तव्हां सम्झो पाण कामयाबु आहियो था। अलाह त ॾिसे थो, तव्हां पंहिंजे दिलि खे हमेशह दिलि खे साफ़ु कयो, ॿिए कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, इहा बि कामयाबी आहे। दोस्तों इंसानियत जी ख़िदमत कयो, इहा बि कामयाबी आहे। महिनत करे कामयाबु थिजे, इहा बि कामयाबी आहे दोस्तों। ऐं ॿियो उन्हनि माण्हुनि खे कामयाबु ॾिठो जेके महिनतूं कयूं, जेके माण्हुनि वटि जेको हुनरु हुयो उन्हनि पंहिंजो हुनरु ज़ाहिरु कयो। कंहिं कम जे सूरत में के दोस्त यूट्यूब ते आया, महिनतूं कयूं, यूट्यूब ते वीडियोज़ ठाहिया, अपलोड कया, इहो बि महिनत आहे दोस्तों। काफ़ी कैटेगरीज़ आहिनि जेको तव्हांखे मतिलबु क़रीब लॻे, जेको तव्हांखे सवलो लॻे तव्हां उहो कमु कयो। ज़िंदगी में इन्हनि कमनि सां बि माण्हू कामयाबु थी सघे थो। ॿियनि जा ख़ैरख़्वाह थी करे तव्हां कामयाबु थियो, इंसानियत जी ख़िदमत करे तव्हां कामयाबु थियो, ॿियनि खे तकलीफ़ न ॾेई करे तव्हां कामयाबु थियो। दोस्तों मूं ज़िंदगी में इहो पंहिंजो ज़ाती तजुर्बो लॻायो हो त अॼु सोचियुमि तव्हां दोस्तनि खे ॿुधायां। दोस्तों मां उमेद थो करियां त जेको मुंहिंजो तजुर्बो ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं। मुंहिंजो सभिनी दोस्तनि खे इहो ई दुआ आहे त अलाह करे तव्हां दोस्तनि जूं जेके बि ख़्वाहिशूं आहिनि, जेके बि मक़सदूं आहिनि, तव्हां दोस्त हमेशह उन्हनि पंहिंजे मक़सदुनि में हमेशह कामयाबु थियो। मुंहिंजी दिलि सां दुआ आहे तव्हां दोस्तनि खे त तव्हां पंहिंजे मक़सदुनि में, पंहिंजी कोशिशुनि में हमेशह कामयाबु थियो। ऐं दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि त कॾहिं बि हार न मञिजो, कंहिं बि कम में कॾहिं बि हार न मञिजो, नाउमीद न थिजो। बसि महिनतूं कंदा रहो, इंसानियत जी ख़िदमत कंदा रहो, ॿियनि जा ख़ैरख़्वाह थियो। दोस्तों ॿियनि खे तकलीफ़ूं ॾियणु गवारा न सम्झो। 5 वक़्त नमाज़ पढ़ो, क़ुर पाक जी तिलावत कयो, माउ पीउ जी इज़त कयो, पाड़े वारनि सां सुठो हलो। दोस्तों आउं को आलिम त न आहियां, बसि मूं नाचीज़ जूं इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं त सोचियुमि अवां दोस्तनि ताईं पुॼायां, शेयर कयां हिन वीडियो जे थ्रू। दोस्तों त पोइ मूंखे ॾींदा इजाज़त, वरी इंशाल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।